अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पमर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। हालाणी में कंडियारो खां रसूलाबाद ताईं क़ौमी शाहरा ते गुदामन ऐं फैक्ट्रियुनि में नॉन कस्टमर शयूं ईरानी तेल 2 नंबर कोयलो ऐं उन में मिलावट ऐं ख़तरनाक LPG गैस विकिरो थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर यासीन हिंगोरो जी ख़बर मूजिबि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे गुलाब सरगाणी, बशीर हांगरो, खान फुलपोटो, लियाकत रामरी, मोहरम भट्टी, अब्दुल अलीम भट्टी ऐं ॿियनि चयो त कंडियारो खां रसूलाबाद ताईं क़ौमी शाहरा ते बाअसर माण्हुनि पुलिस सां मिली गैर क़ानूनी शयूं जहिड़ोकि नॉन कस्टमर शयूं जेके चालरनि में अचनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में विकिरो कयूं वञनि थियूं, उन खां सवाइ LPG गैस जो विकिरो बि गोदामनि में थी रहियो आहे। LPG गैस ख़तरनाक गैस आहे ऐं कंहिं बि वक़्तु को वॾो नुक़सानु थी सघे थो। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो आहे त इहो कारोबार बंदि न थियो त क़ौमी शाहरा ते धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन TV।